शमन अली ऐं मंज़ूर सखीराणी लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 450 आहे, जंहिंमां शमन अली 243 ऐं मंज़ूर सखीराणी 207 वोट हासिल कया। इन हिसाब सां शमन अली 36 वोट वधीक हासिल करे ज़िले खैरपुर मीरस में कामयाबी माणी आहे। ज़िले नवाबशाह मां शमन अली ऐं मंज़ूर सखीराणी लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 390 आहे, जंहिंमां शमन अली मीराली 225 ऐं मंज़ूर सखीराणी 165 वोट हासिल कया। इन हिसाब सां शमन अली 60 वोट वधीक हासिल करे ज़िले नवाबशाह में कामयाबी माणी आहे। शमन अली मीराली लाइ खूबसूरत तासुर ज़िले नवाबशाह सकरन का जुल्फकार अली, सलीम अहमद मल्ला, माशूक अली मुगेरी, सुनील कुमार लिखे थो त शमन अली मीराली असांजी पसंद जो फनकार आहे, छो त जॾहिं खां शमन अली मीराली जदीद अंदाज़ में ॻाइणु शुरू कयो उन वक़्त खां वठी इहो महसूस थियो आहे त ॿियनि ॿोलियुनि जी भेट में असांजे सिंधी फनकारनि जी पंहिंजे माण्हुनि में वॾी हैसियत ऐं इज़त आहे। असां शमन अली मीराली जहिड़े फनकार ते जेतिरो बि लिखूं घटि आहे। हा त साथियो, अचो त शमन अली मीराली जे आवाज़ में हिकु खूबसूरत गीत ॿुधूं। सुहिणा न कर सिंगार नहण लाली लबड़न खे, सुहिणा न कर सिंगार नहण लाली लबड़न खे, चमकाए चपड़न खे आज़ार न कर इमरान सां।
तुझो मिठड़ा बेमिसाला है कुदरत जो केॾो त कमाला है हुस्न तुझो मिठड़ा बेमिसाला है कुदरत जो केॾो त कमाला है पंहिंजे हथां सां चठायो तोखे सभ खां जुदा जंहिं बणायो तोखे केई वहीद जहिड़ा तो ते पिया थियनि फिदा केई वहीद जहिड़ा तो ते पिया थियनि फिदा तुम अहिड़ो को जादू आहे जाली जो वाट वेंदा बि बिहारे थो तुम अहिड़ो को जादू आहे जाली जो वाट वेंदा बि बिहारे थो घटि कर सिंगार सोहणा सियाणो थी सोच कर घटि कर सिंगार सोहणा सियाणो थी सोच कर लबड़नि खे ॾाए लाली छो असां मिसकीननि खे मारी थो लबड़नि